हींअर मां आका जे बारगाह में नज़रानी अक़ीदत पेश करण जे लाइ साकिब अली कोलाची के अर्ज़ कंदुसि त अची आका जी बारगाह में नज़रानी अक़ीदत पेश करे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वाह मदीने वारा साईं, वाह मदीने वारा साईं, वाह मदीने वारा साईं, वाह मदीने वारा साईं। अरे बोलतान दरज माण्हुन सोना पहाड़ लधा हिन, गंज लगी राज ते हाजा कदम शरीफ लंघिया हिन। अरे बोलतान दरज माण्हुन सोना पहाड़ लधा हिन, गंज लगी राज ते हाजा कदम शरीफ लंघिया हिन। वाह मदीने वारा साईं, वाह मदीने वारा साईं, वाह मदीने वारा साईं, वाह मदीने वारा साईं। तो जे देस जी हर शइ अफज़ल माण्हू भागन वारा, तो जी सलात जी बरकत पया पत्थरन में भी प्यारा। तो जे देस जी हर शइ अफज़ल माण्हू भागन वारा, तो जे सलात जी बरकत पया पत्थरन में भी प्यारा। वाह मदीने वारा साईं, वाह मदीने वारा साईं, वाह मदीने